एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खैबर में ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। अवामी न्यूज़ जे सरवाण खे जस पेश करण जो सिलसिलो जारी है। खैबर लॻो डेरो लाल विलेज अकेडमी स्कूल में सकाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सकाफ़ती प्रोग्राम जी शुरूआत क़ुरान पाक तलावत सां कई वई है ऐं प्रिंसिपल मोहम्मद रमज़ान सांद, FA दानियाल बशीर, एडवोकेट सैयद अब्दुल अज़ीज़ शाह मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त पूरे मुल्क जे सिंधियुनि खे 5 डिसंबर सकाफ़ती जो ॾियारो जोश ऐं जज़्बे शोर सां मल्हाइणु घुरिजे। ऐं सिंध जी कुंड कुड़िछ में रहंदड़ सभिनी सिंध वासियुनि खे दिलि जी गहराइनि सां 5 डिसंबर सकाफ़ती ॾियारे जूं दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद पेश करियां थो ऐं अवामी न्यूज़ जे सरवाण खे जस पेश करियां थो जंहिं सिंध जी सकाफ़त खे झरझंग में उजागर कयो। इन मौक़े ते स्कूल जे शागिर्द ऐं शागिर्दनि पारां सिंधी गीत ते रक़्स करे झुमरियूं पातियूं वयूं ऐं 5 डिसंबर सकाफ़ती ॾियारो अवामी न्यूज़ सां गॾु मल्हाए धरती माँ खे लफ्ज़नि जी भेटा पेश कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।